रियल न्यूज़ में खबर जो सिलसिलो जारी है। तो बदीन का खबर ॾींदो रहां। बदीन सिंध में तैलीमी निज़ाम जे तबाही स्कूल जी बंदिश नामंजूर। तैलीम बचायो, ॿारनि जो मुस्तक़बिल बचायो। सिंध हुकूमत जी तैलीम दुश्मन पॉलिसी के खिलाफ शागिर्दनि पंहिंजे मुस्तक़बिल जे ख़ातिर रस्तनि ते निकिरी आया। वधीक तफ़सील ॾियण लाइ असांजा लाइन ते मौजूदु आहे बदीन खां रियल न्यूज़ जो रिपोर्टर राशिद अली कंबरानी। सिंध में तैलीमी निज़ाम जी तबाही, स्कूलनि जी बंदिश नामंजूर। तैलीम बचायो, ॿारनि जो मुस्तक़बिल बचायो। सिंध हुकूमत जी तैलीम दुश्मन पॉलिसियुनि जे ख़िलाफ़ शागिर्दनि पंहिंजे मुस्तक़बिल जे ख़ातिर रस्तनि ते निकिरी। सिंध जे बदीन ज़िले समेत गोलारची, पंगरियो, तलार, मातली कड़ियो गांवर में सिंध हुकूमत जे तरफ़ां स्कूलनि जी बंदिश ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे रैली कढी वई। मुज़ाहिरनि में शागिर्दाणियुनि ऐं शहरियुनि बि शिरकत कई, जॾहिं त स्कूलनि में पढ़ंदड़ ॿारनि जे हथनि में मुख़्तलिफ़ प्ले कार्ड खणी एहतिजाज में शरीक थिया। रैली जी क़यादत तंज़ीम उस्ताद ज़िले सदर प्रोफेसर अब्दुल हफ़ीज़ आमदाणी, हिसाम निज़ामाणी, गामचंद मशहूरी, फ़याज़ हैदर बाबा, नासिर अंजुम ऐं ॿियनि चयो त स्कूलनि खे बिला जवाज़ बंदिश असांजे बचनि जो मुस्तक़बिल तबाह ऐं बर्बाद करे छॾियो अथनि। कोरोना जी आड़ में सिंध जी तैलीम हथनि सां तबाह कई पई वञे। असां हुकूमत खे पुरज़ोर अपील था करियूं त फौरी तौर ते SPOs जे तहत स्कूल खोलिया वञनि, तैलीमी सिलसिलो दुबारा बहाल कयो वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो दायरो वसी कयो वेंदो। जी वॾी महिरबानी। तफ़सील ॾियण लाइ राशिद अली कंबरानी। वधीक ख़बरनि लाइ ॾिसंदा रहो रियल न्यूज़ सोशल मीडिया नेटवर्क आवाम जो आवाज़।